अॼु असांजी जेका ख़्वाहिश हुई त सचपच त अहिड़ो प्रोग्राम थियो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त माना हिक ॿिए जे इख़्तिलाफ़ी नुक़्ते नज़र खे ॿुधणु सम्झणु ऐं वरी उनखे अॻिते वधाइण जे लाइ आऊं इहा ॻाल्हि कंदुसि त जामी साहिबु जेका ॻाल्हि कई त माना हिन जा जेके आहिनि असांजे हिनखे तसलसल ज़रूरु ॾिजे हिकिड़ी गॾिजाणी में ई या माना ईअं हिन को टुटणु न खपे ऐं हिन जो आऊं इहा गुज़ारिश बि कंदुसि त हिन जो हिकिड़ो पधरनामो या हिकिड़ो जेको पॉइंट्स ठाहियूं वञनि त जीअं हिनखे अॻिते तसलसल ॾेई सघिजे ऐं ख़ासि तौर ते जेके सभु जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उन्हनि मां हिकिड़ी कमेटी ठाहे ऐं आहे असां वटि माना इहो बि मसइलो त माना उहा कमेटी तहरुक में हुजे त उन में सभु जेके आहिनि उहे उन में पंहिंजो रोल अदा कनि ऐं उहा कमेटी जेका आहे उहा उन इन नेक्स्ट मीटिंग ताईं जेका नई एजेंडा आहे न एजेंडा जूं पॉइंट्स आहिनि उन्हनि खे तरतीब ॾींदी हले त इहा बसि माना अमली हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि।